अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, अॼु असां वापसि आया हूं सूरे फ़ातिहा ते, अलहम शरीफ़ ते। वरी इन खे सम्झायूं था, छाकाणि त जेकी हीअ अलहम शरीफ़ आहे, छा इन जी माना आहे, मोती ऐं हीरनि जी माना आहे, ऐं इन्हीअ में सम्झो त ॼणो गुज़रे करे सॼो क़ुरान अची थो वञे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, ला सलात लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब, जे तव्हां निमाज़ में अलहम शरीफ़ न पढ़ियो त पोइ निमाज़ कान थींदी। छाकाणि त ऐं पोइ हिन खे पढ़णो कीअं आहे, जेकॾहिं इमाम जॾहिं सूरे फ़ातिहा पढ़े थो त तव्हां कनु ॾेई ॿुधो, जॾहिं हू पढ़ी बसि करे त जेकॾहिं विथी मिले त वरी तव्हां पंहिंजी अलहम शरीफ़ दुबारा पढ़ी वठो। तंहिंजे करे इहा तमामु ज़रूरी आहे। अॼु असां इन ते हलूं था अॻिते। पहिरीं त औज़ बिल्लाह मिन शैतान रजीम चवणु इन लाइ ज़रूरी आहे त शैतान हमिलो थो करे, त चए थो फ़ैज़ा क़राअतल क़ुरान, पोइ जॾहिं तूं क़ुरान पढ़ी फ़स्तइज़ बिल्लाह मिन शैतान रजीम, त तड़ियल शैतान खां अलाह जी पनाह वठि। जीअं तव्हां चवंदो औज़ बिल्लाह मिन शैतान रजीम, त अलाह जा फोर्सिस अची वेंदा ऐं हुन शैतान खे भॼाईंदा, न त तव्हांखे अहिड़ो डिस्टर्ब कंदो निमाज़ में, अहिड़ो कंदो जो क़ुरान पिया पढ़ंदव कॾहिं ख़्याल ई कोन कंदो त मां छा थो पढ़ां। बाक़ी अलाह फरमाए थो त इहो जेको शैतान आहे हर कंहिं ते अटैक कंदो, पर हुनखे जेकॾहिं तव्हां औज़ बिल्लाह मिन शैतान रजीम चयो त पोइ हुनजो पावर कटिजी थो वञे। क़ुरान में चए थो इन्नहु लैस लहू सुल्तानुन, अलाह चए थो उन्हनि ते इन्हीअ जो असरु ई कंहिं ते कोन थींदो, अलल लज़ीन आमनू, जेके ईमान आणनि था, व अला रब्बिहिम यतवक्कलून, जेको अलाह ते भरोसो था कनि, उन ते शैतान जो वस कोन हलंदो। तंहिंजे करे औज़ बिल्लाह मिन शैतान रजीम असांखे पढ़णो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे जेकी सूरह फ़ातिहा खे एक्सप्लेन थो करे, सूरत फ़ातिहा आज़म सूरा फ़िल क़ुरान, चए थो सॼे क़ुरान में सूरह फ़ातिहा माना अलहम शरीफ़ वॾे में वॾी आज़म तरीन सूरत आहे क़ुरान जी, छो त हिन में तमामु हर शइ तक़रीबन अची थी वञे। व फ़ज़ला इन सबा मसानी, माना हिन में 7 आयतूं आहे रिपीट करण वारियूं, जो हर आयत में हर पंहिंजो जेको आहे रकात में पढ़ो था। व क़ुरानुल अज़ीम, ऐं हक़ीक़त में सूरह फ़ातिहा जो ॿियो नालो आहे क़ुरानुल अज़ीम। हीउ सॼो क़ुरान आहे, लेकिन सूरह फ़ातिहा जेको आहे अलहम शरीफ़ क़ुरानुल अज़ीम आहे। वही रुकुन असासी बि सलात, ऐं हीउ निमाज़ जो इम्पॉर्टेंट अणटूट अंग आहे। निमाज़ अलहम शरीफ़ पढ़ण खां सवाइ कान थींदी। उन खां अलावा शफ़ा लिल अबदान वल अरवा, हीउ अलहम शरीफ़ जेको आहे सूरह फ़ातिहा, इहो बदन जे लाइ, रूह जे लाइ शफ़ा आहे। व ततज़मन असूल तौहीद, ऐं हिन में बाक़ाइदे अलाह हिक जी तौहीद ज़ाहिर थी थिए, त अलाह खां सवाइ ॿिए खे नाहे सॾणो, मख़लूक मोल हुजे उन खे नाहे सॾणो, जहिड़ो आहे ऐं तव्हांजी मदद करे सघे थो त मदद लाइ उन खां कमु कराए सघे थो, पर जेको माण्हू गुज़ारे थो वञे, हाणे उहो क़बर मां निकिरी तव्हांजी मदद कोन करे सघंदो, उन खे सॾणु फज़ूल आहे। ऐं उहा दुआ व तरब इन्हा रुकिया ताम, ऐं हीअ जेका हिकिड़ी दुआ आहे जेका मुकमल आहे, मिफ़्ताह ग़िना वल फलाह, ऐं हीअ हिकिड़ी चाबी आहे तव्हांजे रिज़्क़ खे वधाइण जी ऐं तव्हांजे फलाह जे लाइ। सो इहा आहे सूरह फ़ातिहा। सूरह फ़ातिहा जी ताक़त छा आहे? हर हाजत पूरी करने के लिए सूरह फ़ातिहा, तव्हांजे जेको ज़रूरी कमु आहिनि सूरह फ़ातिहा पढ़ी अलाह खां दुआ घुरो। हर बीमारी को जड़ से ख़त्म करने के लिए सूरह फ़ातिहा, ऐं औलाद की खुशखबरी के लिए सूरह फ़ातिहा, टांगों कमर सर दर्द के लिए सूरह फ़ातिहा। तंहिंजे करे हीअ छाकाणि त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, छाकाणि त हीअ क़ुरान शरीफ़ कंहिंजे तरफ़ां आहे, सॼे आलम जे रब जे तरफ़ां, सॼी दुनिया जे मथां हिकु आहे। तंहिंजे करे अलाह ताला पाण खे कीअं थो इंट्रोड्यूस करे, अलाह ताला पाण जो तारफ़ कीअं थो कराए। चए थो अलाह जो तारफ़ आहे हिकिड़ो क़ुरान मां कलामुल्लाह, ऐं ॿियो उनजो तारफ़ आहे अलाह जो वर्क्स, यानी ख़लक़ अल्लाह। अलाह पंहिंजो तारो ॿिन्ही शयुनि सां थो करे। हाणे ॾिसो न, मां ॻाल्हायां थो त आवाज़ु निकिरे थो, पहिरीं त मुंहिंजा मेमरीअ में लफ़्ज़ हुजनि जेके मां ॻाल्हायां थो, उहे लफ़्ज़ ई न हूंदा त मां छा ॻाल्हाए कोन सघंदुसि। तंहिंजे करे नंढिड़ो ॿारु तक़रीर नथो करे सघे, छो त हुन वर्ड ई कोन्हनि के, जेसिताईं वॾो थींदो वर्ड यादि कंदो पोइ हुनखे ॻंढींदो। पोइ पहिरीं त आहे त दिमाग़ में वर्ड निकिरनि, वरी उनखे ॻंढिजे, ऐं पहिरीं त सोच थींदी त मां चवणु छा थो चाहियां, पोइ उन हिसाब सां दिमाग़ मां लफ़्ज़ कढिबा, उन्हनि खे ॻंढिबो ऐं पोइ ॻाल्हाइबो कीअं थिए, ज़बान जेका पोइ वकड़ थी ॾिए, माना उहा हवा में मिसाल तौरु तो
त इन जे लाइ हुनजो वकड़ ॿियो ऐं हवा जेका निकिती उहो तो कयईं भत त हाणे भ इन जे लाइ वरी ज़बान ॿिए तरीक़े सां वकड़ ॾिनो, उन मां हवा ॿिए तरीक़े निकिती त भ निकितो त वरी ॿियो निकितो। त इहे जेके आहिनि अलाह जूं जेके शयूं आहिनि इन्हनि खे ॾिसी अलाह यादि थो अचे त हिकिड़ा आहिनि ख़लक़ अलाह वर्क माना जा कमु, ॿियो आहे अलाह जा वर्ड जेको ई क़ुर पाक आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला का तारीफ़ दो तरीक़े से कलामुल्लाह माने अल्लाह जो आयत क़ुरानी, ख़लक़ अल्लाह जो आयत काइनाती। तंहिंजे करे हिकिड़ो माण्हू जेको अलाह खे नथो मञे अथीस्ट आहे, चए थो न आहे अलाह मां ईअं ई ॼाओ आहियां दुनिया ईअं हले थी, त इहो जेको माण्हू आहे जॾहिं क़ुर अलाह जे कारीगरीअ ते अलाह जे वर्क ते सोचींदो साइंसदान हूंदो त चवंदो त न हीअ ईअं पाण का शइ कान ठही आहे, इनखे कंहिं ठाहियो आहे, त पोइ हीअ थी वेंदो थीस्ट। अथीस्ट माना जेको रब खे न मञे, थीस माना चए थो को न को हिन दुनिया जो पालणहार आहे, लेकिन केरु आहे उन ताईं पहुची नथो सघे। हालांकि हे सभई अलाह खे मञनि था, यहूदी अलाह खे मञनि था, ईसाई अलाह खे मञनि था, मुस्लमान मञनि था, हिंदू मञनि था भॻवान खे, ॿुध मञनि था ऐं ॿियूं क़ौमूं। लेकिन इहे मुस्लमान तॾहिं थींदा जॾहिं अलाह वर्ड्स जेको हिन क़ुर खे पढ़ंदा, पोइ छा थी पवंदो, चवंदो वाह वाह त पोइ ई इहो माण्हू मुस्लमान थींदो। यानी को बि हिंदू कोन थींदो मुस्लमान जेसिताईं क़ुर खे न पढ़ंदो, को ईसाई कोन थींदो मुस्लमान जेसिताईं को क़ुर खे न पढ़ंदो। बाक़ी अलाह जा कम ॾिसी अलाह खे मञनि था। अलाह ताला क़ुर में फरमाए अलीफ लाम रा किताबुन अंज़लना इलैक, चए थो हीउ जेको क़ुर शरीफ़ तव्हां ॾे मां हेठि मोकिलियो आहे, हाणे तव्हांजे घर में पियो आहे न, हाणे तव्हांखे पढ़णो आहे न, सिंधी आहियो त माना में पढ़ो, जे अरबी आहियो त अरबी में पढ़ो। चए थो हीउ किताब क़ुर नाज़िल कयो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तुख़रिज अन्नास मिन ज़ुल्मात नूर, त हिन क़ुर खे सम्झंदा त हीउ गुमराहीअ मां निकिरी ऐं हिदायत ऐं नूर ॾे ईंदा भई इज़न रबिम। पर इन ते बि अलाह जहिड़ो खे इजाज़त ॾिए त वाक़ई हीउ हिदायत लाइ क़ुर थो पढ़े ऐं इला सिरातिल अज़ीज़ हमी, ऐं अलाह जे सिधे रस्ते ते ईंदो जेको ग़ालिब तारीफ़ुनि वारो आहे। रब साईं फरमाए थो त जेसिताईं असां 1,24,000 रसूल ऐं नबी मोकिलिया आहिनि, पोइ ज़ाहिर आहे त उहे वकील उहे जेके आहिनि से बरोचन में बि आया हूंदा, बिरोहिन में आया हूंदा, साईं इहो जर्मन में आया हूंदा ऐं फ्रेंच में आया हूंदा, त क़ुर थो फरमाए वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला बिलिसान क़ौमी, असां जेको बि पैगम्बर जंहिं ॾे मोकिलियो आहे जंहिं इलाइक़े में उनजी ॿोली ॻाल्हाईंदड़ो। ज़ाहिर आहे त क़ुर हुननि खे उनजी ॿोलीअ में ॾसींदो न, ऐं ले युबैन लहुम त उन्हनि खे ॿुधाए त अलाह छा थो चाहे। पोइ युज़िल्लाह मन यशा, पोइ केरु कनु ॾिए थो क़ुर ते नथो थिए, तंहिंजे करे जंहिंखे अलाह गुमराह करे जंहिंखे चाहे, पोइ यहदी मन यशा, जंहिंखे अलाह हिदायत ॾिए कंहिंखे ॾींदो जेको ॿुधंदो ऐं सम्झंदो। उहा उल अज़ीज़ुल हकीम, बेशक ॻाल्हि वॾी हिकमत वारो आहे। तंहिंजे करे जॾहिं अंग्रेज़ असां ते कब्ज़ो करण पे आया, हाणे 1100 साल ताईं मुस्लमान हुकूमत कई न, हे त पाकिस्तान ठाहे असां ठगी कयनि, त जेको आहे सो मुस्लमान जी ताक़त खे टोड़ण जे लाइ अंग्रेज़नि पाकिस्तान असांखे ठाहे ॾिनो। न त 1100 साल ताईं मुस्लमान हुकूमत कई आहे, त अंग्रेज़नि जे वञण खां पोइ वरी हिंदू हुकूमत कनि, इम्पॉसिबल आहे। छो त असां मुस्लमान खणी केतिरी माइनॉरिटी में 40% हुआसीं न, त 40% जेकॾहिं ताक़तवर क़ौम हूंदी आहे, त जेको आहे सो सम्झ वारी क़ौम हूंदी आहे, अलाह सां तालुक़ वारी क़ौम, उहा हुकूमत कंदी आहे। इहो त कानून आहे, लेकिन हिन खे टोड़े ऐं मुस्लमान जी ताक़त खे कमज़ोर करे छॾियऊं। त चए थो त अलाह साईं वमा अरसलना में रसूलनि, असां किथे बि को रसूल न मोकिलियो आहे इला बिलिसान क़ौमी ही, उनजी ॿोली ॻाल्हाईंदड़ मोकिलियोसीं। युबैन लहुम, त उन्हनि खे ॾसे त अलाह छा थो चाहे। ॿोली न ॻाल्हाईंदो त किथां माण्हू सम्झंदा। पोइ युज़िल्लाह मन यशा व यहदी मन यशा, त हे अंग्रेज़ जॾहिं आया तॾहिं हिननि खे ख़बर पई त हाणे असांजो हिननि खां 1100 साल इस्लामी हुकूमत हिन खां फुरियूं था, त इन जो पावर छा आहे। मुस्लमान स्टडी कयूं, चऊं हीउ क़ुर आहे, त चवणु लॻो एज़ लॉन्ग एज़, हाणे हे आहे मिनिस्टर ऑफ द कॉलोनीज़ ऑफ ब्रिटेन, हथ में क़ुर हिस्टोरिकल फिगर आहे, हथ में करे चए थो एज़ लॉन्ग एज़ मुस्लिम होल्ड दिस क़ुर इन देयर हैंड्स वी कैन नॉट रूल ओवर देम। अॻिते चए थो वी शुड रिमूव द क़ुर फ्रॉम देयर हैंड्स आर एलिएनेट मुस्लिम फ्रॉम द क़ुर। रिमूव द क़ुर माना क़ुर प्रिंटिंग बंदि करे छॾियूं, मदरसनि मां खणी साड़े छॾियूं, न ॾियूं, त कंहिं चई कोन थींदो, त चई पोइ ठीकु आहे, अरे एलिएनेट मुस्लिम फ्रॉम द क़ुर माना क़ुर खां अजनबी करे छॾियूं। माना तव्हांजे घर में अरबीअ में क़ुर पियो आहे, सवाब ख़ातिर तव्हां क़ुर पढ़ो था पिया, पर ख़बर नथी पए छा था पढ़ूं। हालांकि दार सादा में अचे थो त हिकिड़ी आयत, हिकिड़ी हाणे मां कढियो आहे न विचां क़ुर, हिकिड़ी आयत अलाह ताला छा थो वैज़ा लम तातिम आयतन कालू लवा अजतबई हा, चई त नबी साईं खे चवंदा तूं मौज़ो आण, पोइ नथो आणे त चवंदा न आंदई मौज़ो। हाणे ॻाल्हि आहे त हिकिड़ी आयत क़ुर जी माना करे पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर खे बग़ैर ख़त में पढ़ण खां वधीक। हिकिड़ी आयत जो सुवालु, हिकिड़ी
हिकिड़ी आयत मां हिकिड़ी हीअं कढां थो मिसाल तौरु अलाह ताला छा थो फे अल्लज़ीन यस्तहबिऊन अल हयात दुनिया अल आख़िर, जेके माण्हू हिन दुनिया खे वधीक प्यारो रखनि था आख़िरत जे मुक़ाबले में, वही यसुद्दून अन सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते खां माण्हुनि खे रोकनि था, यबूना एवजा ऐं रस्ते में ॾिंग था कढनि, उलाइक फ़ी ज़लालिन बईद, इहे त गुमराह में परे आहिनि। हाणे हिकिड़ी माना कयमि न, इन जो सवाबु सॼे क़ुर खे बग़ैर माना जे पढ़ण खां आहे। असां वठां लॻा पिया आहियूं हिकिड़ी इहो अलाए किथे असांखे माण्हुनि हयो आहे, साई वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मां अर्ज़ पे कयो त मां तव्हांखे हिकिड़ी ॾेखारियो मिफ़्ताह दारुल सादा में क़राअत आयतुल बि तफ़कुर व तफ़हुम, हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़णु ख़ैर मिन क़राअत ख़तमतिन, सॼे क़ुर जो ख़तमो कजे बग़ैर तदब तफ़हुम न सम्झण खां सवाइ त मां छा थो वेठो पढ़ां। हिकिड़ी आयत आहे, यानी सिर्फ़ एक आयत समझ कर पढ़ने का सवाब पूरा क़ुरान बग़ैर सम्झे पढ़ने से आहे। मिफ़्ताह दारुल सवा रेफरेंस 187/1। हाणे अचूं था सूरे फ़ातिहा ते। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, ॾिसो केॾी ज़बरदस्त आहे आयत। माना जंहिं हीअ सॼो काइनात ठाही आहे, साईं वाह जी ठाही अथई। इन में ॾोह त न आहे चवण में, हे जेको पाणी थो ॾिए, चंड सिज, वरी तारा, आसमान, सत आसमान, जन्नत, दोज़ख, त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जंहिं जहाननि खे पाले थो, उन जी असीं तारीफ़ था कयूं। अचे थो इन में त सूरे फ़ातिहा जो आगाज़ अल्हम्दुलिल्लाह सां कयो वियो आहे, जंहिंजो मतिलबु आहे त माण्हू पंहिंजे हर नेकीअ जी तलब जी शुरूआति अल्लाह तबारक व ताला जे हमद सां कनि त जीअं हू तौफ़ीक़ एज़दीअ सां मंज़िल मख़सूस ते पहुची सघनि। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर ख़ातम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद गिरामी आहे, कुल अमरन ज़ी बालिन ला युबदा फ़ी बिल हमद फ़हु अबतर, याने हर चङो कमु, हर चङी तलब जेकॾहिं अल्लाह जे हम सां शुरू नथी थिए त उबतर यानी ख़ैर बरकत खां ख़ाली आहे। ऐं तंहिंजे करे चऊं था त अल्हम्दुलिल्लाह, इसका मतलब ये है कि अल्लाह रब्बिल आलमीन ने कुरान हकीम के ज़रिए से जो बैनुल अक़वामी निज़ाम कायम किया है वो हर लिहाज से काबिल तारीफ़ है, उसमें कोई नुक्स नहीं। बेहतरीन निज़ाम, ये निज़ाम जो अल्लाह ताला ने इंसानी कौमों में पैदा किया है, जो फितरत इंसानी के ऐन मुताबिक है, बेहतरीन निज़ाम है। इसे बेहतर निज़ाम जहन में आना मुमकिन नहीं, इसलिए इंसान को ये निज़ाम बैनुल अक़वामी पैमाने पर चलाने में अपनी सारी हिम्मत कोशिश माना इस्लामी निज़ाम के पहुचायो। जर्मनी में पहुचो तो हिन खां वधीक को बेहतर निज़ाम नथो थी सघे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे थो त अल अंबिया क़ब्ल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कानू युबअसून इला अक़वाम, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहले जो अंबिया गुजरे वो सब के सब अपनी ख़ास कौम की तरफ भेजे गए, लेकिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया की तमाम अक़वाम की तरफ मबूत कए गए। माना हे सभिनी जे जर्मन त असांजो कमु आहे उस ताईं पहुचाइण। हाणे त चऊं रब्बिल आलमीन, कुरान हकीम अल्लाह ताला को रब्बिल आलमीन हैसियत इसलिए भी पेश करता है कि इंसान के एक बैनुल अक़वामी कानून थो ॾिए। अहिड़ो कानून को शख्स या कबीलो नथो ठाहे सघे, यानी ऐसा कानून रब्बुल आलमीन ही बना सकता है जो फितरत इंसान ख़ालिक़ जीअं असांखे पैदा कयो आहे, फितरत अल्लाह लती फ़तर अन्नास अलैहा। हिन बैनुल अक़वामी कानून में क़ौमी कानून अची वञनि था एतिरे क़दुरु जेके हिन जी मुखालिफ़त न कनि। रब्बिल आलमीन, हाणे रब्बिल आलमीन जेको आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन क़ुरान में विया त हिंदुनि जे वेदनि में विया। हाणे मां वेद जी आयत कढी आहे, ऋग्वेद आयत नंबर 181:5, इन जो तर्जुमो आहे इस दुनिया को बनाने वाले के लिए तमामु तारीफ़ें, यानी क़ुरान हुननि जो बि साॻियो ई आहे, 60% आहे हिंदुनि जो बि साॻियो आहे। क़ुरान त हर कंहिंखे साॻा मिलिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अर्रहमान रहीम, हाणे जेको रहमान रहीम चऊं था इन जो मतिलबु मादो आहे रहम मां। रहम छा आहे? हीअ जेको माउ पेट मां ॿारु ॼणे थी त उहो केॾी मुहबत करे थी पंहिंजे ॿार सां, त जेको निहायत महिरबान रहम वारो आहे। तंहिंजे करे इन जो मादो रहम आहे। इन मालूम थिए थो जेको माउ पीउ पंहिंजे औलाद सां प्यार थी करे, त अलाह ताला बि असांखे पंहिंजे वजूद मां पैदा कयो आहे, त असां सां बि उहो एतिरी केयर करे थो जेतिरी माउ पंहिंजे औलाद जी करे थी। मालिक यौम दीन, इन जो मतिलबु आहे त उन ॾींहं जो मालिक आहे जंहिं ॾींहुं माण्हुनि खे सननि आमालनि जे बदिले ऐं जज़ा ऐं सज़ा जो फ़ैसिलो थींदो। मालिक मां मुराद अहिड़ो ख़ुदि मुख़्तार धणी आहे जंहिंखे हर शइ ते कंहिं ॿिए जी शिरकत खां सवाइ कामिल इख़्तियार हुजे ऐं हर शइ जे कुदरत ऐं कब्ज़े में आहे। तंहिंजे करे मालिक यौम दीन चऊं था इया क नअबुदु व इया क नस्तईन, असां त अलम शइ में चऊं था अलाह साईं
तोखे गारंटी था ॾियूं त असीं सिर्फ़ु तोखे इबादत करियूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। माना असां ईअं कोन वञी क़बर ते चवंदासीं त फलाणा पीर पुटु ॾे या फलाण करे चऊं था, असां कोन कंदासीं इहो कमु, सिर्फ़ु तोखां ई घुरंदासीं, तोखां सिर्फ़ु तोखां घुरंदासीं, तोखां अलावा कंहिंखां बि कोन घुरंदासीं। हा बाक़ी तावन वल बिर व तकवा जहिड़े खां मदद घुरी सघिजे थी। अदा पाणीअ जो गिलास भरे ॾे, पर हिकिड़ो माण्हू मरी वियो आहे जेको ॿुधे कोन थो, त तव्हां उन खां त कोन घुरंदो, अलाह खां कोन। तंहिंजे करे अलाह ताला हिकिड़ी हदीस शरीफ़ में दुआ हुअल इबादत, हक़ीक़त में दुआ घुरणी इबादत आहे। अलाह ताला क़ुर में फरमाया काल रब्बुकुम अदूनी अस्तजिब लकुम, याने हुननि चयो त असांखे ॾियो छुटी ॾियो त असां तव्हांखे करे था ॾियूं, माना असांखां ॿाहिरि न आहियो। कंहिंखां बि का शइ घुरण लाइ ॿ शर्त आहिनि, हिकु त जंहिंखां घुरिजे इहो ॿुधे ऐं जवाब बि ॾिए। हाणे ॿुधायो मां इहा जॻह तव्हां मूंखे मोल जी तव्हां ॾेखारी, छा कयूं? ॿियो त जेका शइ घुरूं था उहा उनजी मिल्कियत वस अख़्तियार में हुजे। मिसाल अमा मानी ॾे, मां बि ॿुधे थी ऐं मानी पचाई बि अथसि त मां मिलंदी, पर जे मां मौजूदी न आहे या मानी पचाए कान अथसि त न मिलंदी। अॻिते चयो इहा क न ॿुधो इहा क नस्ते। यादि रखणु घुरिजे त हीअ दुनिया असबाब जी दुनिया आहे, इन में हिक ॿिए खां ज़रूरतनि मुताबिक़ मदद घुरण में को शिरक या ॾोह न आहे। तावनु वारा बिर व तक़वा सूरे माइदा जी, त तव्हां मदद कयो हिक ॿिए सां बिर ऐं तक़वा में, ऐं तव्हां नेकीअ ऐं तक़वीअ जे कमनि में हिक ॿिए जी मदद कयो। अहिड़ी तरह हज़रत ईसा अलैहिस्सलाम में चयो मन अंसारी इल्लाह आले इमरान में, त ॿुधायो त केरु मुंहिंजी अलाह जी मदद कंदो, अलाह जी दीन लाइ केरु मुंहिंजी, इहो जाइज़ आहे। उन खां पोइ अचे थो एदन सिरातल मुस्तक़ीम। इहा दुआ हिकु अहद यानी हिदायत खां आहे, जंहिंजी माना आहे त रहनुमाई करणु, यानी जिते पहुचणो आहे उते असांखे पहुचाइनि। अॻिते छा थो अचे वाणियुनि में, वेद में अचे थो हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पे लॻा, या साॻी माना आहे न एहदन सिरातल मुस्तक़ीम। हीअ बि चवनि था हुननि जे वेदनि में नी आहे, हे जेको वेद ॾेखारियो त मां ऋग्वेद 14:40 तर्जुमा हमको हमारे फ़ायदे के लिए सीधे रास्ते पे लगा। कुरान में अचे तो एहदिन सिरातल मुस्तकीम, हमारे सीधे रास्ते की तरफ रहनुमाई फरमा। ॻाल्हि ॿिन्ही में साॻी आहे। हाणे अचूं था त सिरात मुस्तकीम ॿिनि तरीक़े सां सम्झी सघिजे। अकुल नज़र की रोशनी में सिरात मुस्तकीम से मुराद फितरत इंसान पे चलना, उसके तबई तक़ीदे पूरा करना। ऐं ॿियो फितरत इंसान तारीख़ तजुर्बे की रोशनी में, इहा आहे फितरत। असां अलाह खां घुरूं था। हाणे चऊं था सिरात लजीन अनअमत अलैहिम, सिरात मुस्तकीम यानी इन लोगों का रास्ता जिन पर तूने इनाम किया। सिरात मुस्तकीम तारीख़ की रोशनी में किया। पिछली आयत में सिरात मुस्तकीम जो तलब नज़रिए के शिकल में थी, वो इस आयत में तारीख़ और तजर्बे की रोशनी मुयन की गई है। यानी इससे मालूम हुआ कि सिरात मुस्तकीम तयन और सोसाइटी की तलब इंसानी फितरत का तकाजा है। अगर वो उसमें कोताही करे तो खुद लायक मलामत है। इसकी मिसाल यूँ समझनी चाहिए कि एक आदमी को भूख या प्यास लगती है, वो खुराक पानी की तलाश नहीं करता, मर जाता है, तो उसकी ज़िम्मेदारी खुद उस पर आती है, वो खुद ही लायक मलामत है। तंहिंजे कर असांखे बि सम्झण जे लाइ इंसानी फितरत तक़ाज़ो आहे त असीं इनखे सम्झूं। उन खां पोइ गैरल मग़दूब अलैहि वलद्दौलीन, यानी असांखे अहिड़ो रस्तो न ॾस जंहिंजे मथां गज़ब हुजे या जेके गुमराह थियल हुजनि। हमारे ज़माने में जो उलमा कुरानी सियासत को छोड़कर सियासत में किसी कौम की तक़लील करते हैं, वो मग़ज़ूब अलैहि की ज़द में आते हैं। मग़ज़ूम अलैहि माना हुनजे मथां गज़ब आहे त कुरान जी सियासत छॾे अंग्रेज़नि जी सियासत इख्तियार था कयो। और जो अंग्रेज़ी दान दूसरी कौम की सियासत की तक़लील करते हैं, ऐं जेके अंग्रेज़ी दान वरी ॿियनि क़ौमनि जी सियासत तक़लील कंदा, उहे ज़ालिन जी शक में शामिल आहिनि। जो बात तुम खुद नहीं समझते और उसकी ज़िम्मेदारी नहीं ले सकते, उसकी ज़िम्मेदारी मत लो। समझ बूझ कर जो सियासी काम कर सकते हो करो, वरना खामोश रहो। त तव्हांखे रहणो आहे क़ुरान जे अंदरि सियासी निज़ाम करिणो आहे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी तो ईअं चवे। गैरुल मग़दूब अलैहिम वलद्दौलीन, ऐसे ही जो लोग कहते हैं ज़माने में कोई शख्स कुरान हकीम नहीं समझ सकता, वो भी ज़ालिन में से है। ये ज़ालिन आहे जेको चए मूंखे क़ुरान सम्झ में कोन थो अचे। हालांकि क़ुरान तव्हांखे सिंधीअ में पढ़णो आहे, जेकॾहिं अरबी नथा पढ़ी सघो। ऐं अरबीअ सां असांजो वास्तो निमाज़ में आहे। हे क़ुरान अरबीअ में इन लाइ आहे त हिन मां हिन वक़्तु इन क़ुरान पाक में दुनिया में सभु तर्जुमा 199 तर्जुमा थी चुका आहिनि। ज़ाहिर आहे कि तर्जुमो बि क़ुरान आहे, पर जेकॾहिं हीअ अरबी तब्दील थी वञे त तर्जुमा बि तब्दील नथी थिए। अरबी 1400 साल खां बिल्कुलु उहा ॻाल्हाई बि अहिड़ी थी वञे जेका क़ुरान में आहे, का तब्दीली कान थी अचे। तंहिंजे करे ऐसे ही जो लोग कहते हैं ज़माने में कोई शख्स कुरान हकीम को नहीं समझता, वो ज़ालिन उहे ई आहिनि। गैरुल मग़दूब अलैहिम ज़ालिन माना असांखे सम्झ में कोन थो अचे।
इमाम वलीद ने हमारे ज़माने के लोगों के लिए कुरान समझने की तमाम लफ्ज़ी मानवी दिक्कतें दूर कर दी हैं। अब इस किताब अजीम को समझना नहीं आता। आसान चो तव्हांजी ॿोलीअ में पियो आहे, घर में मानाऊं सिंधीअ में लॻियूं पयूं अथव। अब भी ये कहना कि कुरान हकीम समझ नहीं आ सकता, परले दर्जे की गुमराही ज़लात नऊज़ बिल्ला मन ज़ालिम। ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ लिखियो आहे त माण्हू तव्हांखे चवंदा कुरान ॾुखियो आहे, माना न कयो। असां वटि पाकिस्तान ऐं मौली था चवनि तव्हां माना न कयो। अड़े बाबा माना असां त कोन लिखी आहे, जिन लिखी आहे उन्हनि लिखी आहे न, असां पंहिंजी त कोन था कयूं माना। यानी एॾो इंसान खे गुमराह था कनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायो बि सही त सॼे क़ुर जो बग़ैर माना जे ख़तमे खां वधीक सवाबु आहे हिकिड़ी नंढड़ी आयत पढ़ी माना कयो, उन जो वधीक सवाबु आहे। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में मां आहियां शफ़ी बंद लाखो। तव्हांखे सूरह फातिहा केॾी अहम लॻी ऐं इहा हर निमाज़ में पढ़णी आहे। ऐं जेकॾहिं मस्जिद में तव्हां इमाम जे पोयां पढ़ो था सूरह फातिहा त जेकॾहिं विथी मिले त उन खां पोइ फ़ौरन सूरह फातिहा पढ़ो, छो त हिन में अलाह साईं असां ॻाल्हायूं था। छा लथी थो चए, जेकॾहिं पतंग चयाईं पाण खे त अची आग उझाए, पचण घणा पचाया, तूं पचण खे पचाए, वाक़ुफ़ थी वसाए, आग न ॾिजे आम खे। चए थो तूं हे जेके ठगियूं करे माण्हू वेठा आहिनि, क़ुर ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, तूं इन्हनि खे पासो न करे पंहिंजो अॻिते वधि। चार्ल्स डाउन जेको आहे वाज़ एन इंग्लिश नेचुरलिस्ट। चार्ल्स डार्विन हिकिड़ो इंग्लिश जो अंग्रेज़ हो। उन अचे प्रोपोज़ कयो त इंसान खे अलाह कोन पैदा कयो आहे, बल्कि हे जेके इंसान आहिनि दे इवॉल्व फ्रॉम कॉमन एंसेस्टर थ्रू नेचुरल सिलेक्शन। एंड हिज ग्राउंड ब्रेकिंग हिकिड़ो किताबु लिखियईं ऑन द ओरिजिन स्पीसीज़, introduced the idea that animals with advantageous traits are more likely to survive। ऐं माना हे पाण में जीनूं मिली ऐं शयूं ठाहिनि थियूं। त हिन जो मक़सदु आहे चार्ल्स डार्विन जो लाइफ फेक्स, त इंसानु पहिरीं जीतड़ो हो, पोइ कखु थियो, पोइ वरी भोलो थियो, वरी भोले जो कदु थोरो सिधो थियो, पोइ थी वरी पोइ पछाड़ीअ में मां तव्हांखे फ़ोटू ॾेखारे थो अचे त इंसान इवोल्यूशनरी हीअ ईअं थो चवे। हा माना असां त पोइ माउ जे पेट मां ॿारु जेको ॼमे थो, तंहिंजे करे हीअ उन जो ग्राफ आहे त कीअं जेको आहे सो इंसानु कीड़े मां आहिस्ते आहिस्ते थींदो ऐं वञी हीअं थियो। यानी क्रक्स ऑफ डार्विन्स थ्योरी ऑफ एवोल्यूशन फोकसिस ऑन द एलिमिनेशन ऑफ इन्फीरियर स्पीसीज़। माना जेकॾहिं को इन्फीरियर स्पीस उहो ख़तमु थी वियो, हे जब सुपीरियर आहिनि तॾहिं बचा आहिनि। ऐं तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त कुल हल उन बेकूं बि शरन मिन ज़ालिक। चए थो तव्हांखे जेको तव्हां इहे ॻाल्हियूं कयो था इवोल्यूशन जूं, बंदर मां पैदा थियण जूं, चए थो तव्हांखे इन खां हिकिड़ी बुछड़ी ॻाल्हि ॿुधायां, मसोबतनि इंदल्लाह, जंहिंजो कहिड़ी आहे, मन लानहुल्लाह व ग़ज़ब अलैह, जंहिंजे मथां लानत कई आहे, जैल मुमकिरतूं खनाज़ीर वल अब्दु तागूत। चवणनि बुछड़नि माण्हू जेके आहिनि इन्हनि खे असां बांदर मां पैदा कयो आहे, उलाइक शर मकानो अज़ल अन सवाए सबील। लेकिन बाक़ी इहो आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त बेशक शैतान मायूस थी चुको आहे त निमाज़ी हिन जज़ीरे अरब में इबादत संदसि कंदा, लेकिन उनमें लड़ाई ऐं फ़साद कराईंदो। अलाह ताला फरमाए थो इन मिसल ईसा इंदल्लाह का मसल आदम। चए थो बेशक ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल आदम जहिड़ो आहे। ख़लक़ो मिन तुराबिन, मां आदम खे मिटीअ मां पैदा कयो, सुम काल लहू कुन फयकून, चयोमांसि थी त थी पियो पवे। बीबी आदम हवा लक़द ख़लक़ इंसान में सुलालतनि मिन तीन, ऐं इंसान खे मिक्सचर मिटीअ मां पैदा कयो आहे जेका पीरियडिक टेबल आहे। पोइ इन मां पैदा करे सुम जलना नुत्फ़तिन फ़ी करारिन वकीन, पोइ असां हुनखे हिकिड़ो नुत्फ़ो करे ऐं अहिड़े मादे में पेट में अंदरि रखियो जिते हू वेठो रहियो। हाणे हे ॾिसो हे जेके डेवलपमेंट थी ज़रड़े मां कीअं थो वधंदो वञे करे। पोइ वरी चए थो त असुम ख़लक़नल नुत्फ़त अलक़तन, पोइ उन नंढड़े नुत्फ़े मां असां हॾा ठाहिया, गोश्त जो टुकड़ो ठाहियो, फ़लक़नल अलक़तन मुज़ग़तन, पोइ उन में असां हॾो ठाहियो, फ़लक़नल मज़ग़तन इज़ामन, पोइ उन मां वरी जिस्म जा हॾा बाहूं जा ठाहे, पोइ कसऊनाल इज़ाम लहमा, पोइ उन मथां खल चाढ़ीसीं, सुम अंशा ख़लक़न आख़िरीन, पोइ असां हुनखे इंसान करे पिया। हे आहे न, ॾिसो हिन जा स्टेजिस अलाह क़ुर में ॾिना। फ़तबारक अल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। चए थो छा अलाह ॿार थो पैदा करे, केॾो सुहिणो ॿार थो पैदा करे, तारीफ़ कयो अलाह साईं जी। पोइ चए थो वल्लाहु ख़लक़कुम, अलाह तव्हांखे पैदा कयो आहे, सुम यतवफ़ाकुम, पोइ तव्हांखे मौत ॾींदो। व मिनकुम मई युरिद इला अर्ज़लिल उमिरि,
पोइ तव्हां में वरी सफ़ा झूर पोढ़ा थी था लिकई ला या लम बाद इल्म शइ आहे जो तव्हांखे हर ॻाल्हि विसरी थी वञे, साइंस विसरी वेंदव, जाग्राफी जेको पढ़ो था, इन अलाह अलीमुन क़दीर, अलाह ताला हल चाहे थो। हाणे ॾिसो नंढड़ो पियो आहे न, हाणे इहो पोढ़ो सफ़ा झूर पोढ़ो आहे, ॿार खे ॾिसे वेठो, लेकिन जेकॾहिं हीउ डॉक्टर हूंदो, साइंस हूंदो, सभु ॻाल्हि विसरे। चए थो सुम इन कुम बाद ज़ालिकल मैतून, इन्हीअ खां पोइ पोढ़ाइब खां पोइ तव्हां मौत ईंदो तव्हांखे। सुम इन कुम यौमल क़ियामत तुबसून, पोइ क़यामत जी तव्हांखे अलाह साईं मथे उथारींदो। बाक़ी अलाह फरमाए थो त तव्हांखे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि हिन दुनिया में मां तव्हांखे खाइण जे लाइ अलाउ न कयो आहे, हालांकि आहिनि। छो त इन मां हर माले को मैत, जॾहिं हिकिड़ी शइ मरी थी पवे, ज़बह न थी आहे, मरी वई आहे पाण ई, इहो तव्हां न खाओ। व दम व लहमुल खिंज़ीर, ऐं रत मां बि तव्हां प्योर भाॼी नथा ठाहे सघो। लहमुल खिंज़ीर माना खिंज़ीर जो गोश्त न खाओ। व मां उहिल ग़ैर अल्लाह बि, या वरी अहिड़ी जाइ ते वञी ॿकरी कुझु थी कंहिं क़बर ते, त मां हिन फलाणे पीर खे ख़ुशि करण लाइ ॿकरी जेको आहे इहो बि हराम आहे, उहा तव्हां नथा खाई सघो। पोइ नुस्त ग़ैर बाग़िन वला आदिन, बाक़ी जेकॾहिं बुखा मरे थो, उन जे जान बचाइण लाइ जेकॾहिं 2-3 गिरह खे तव्हां खाए थो, त पोइ फ़इन अलाह गफ़ूर रहीम। हाणे सूअर आहे न, हाणे हे भाई छा थो चवे, आई होप के ॿुधी सघूं था, नथा ॿुधी सघूं। हे सूअर जे बारे में ॾसे थो त गोश्त सूअर जो खाइणु जाइज़ कोन्हे को, इहो हराम आहे, हिन में जरासीम आहिनि, वॾियूं बीमारियूं आहिनि। मां इहा ॻाल्हि तव्हांखे थो ॿुधायां। वए पोर्क इज़ प्रोहिबिटेड इन इस्लाम, छाकाणि त इहो जेको आहे सो इहो हिन में अचे थो पार्क इज़ इम्प्योर नजस एंड क्लाउड्स स्पिरिचुअल क्लैरिटी, त उहो दिमाग़ तव्हां जेके कमज़ोर करे थो छॾे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त कंहिंखे कहिड़ी कहिड़ी शइ हराम आहे, मैतत मोल जेकॾहिं मरी थो वञे तव्हां नथा खाई सघो। ऐं फूड्स प्योर इस्लाम कहिड़ा आहिनि, जेको आहे सो इहो तव्हां इहे शयूं मोल शयूं कोन था खाई सघो। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां का शइ ज़बह करे चओ था फलाणे जे लाइ मूं ज़बह कई आहे, व मां उहिल ग़ैर अल्लाह, त पोइ इहो तव्हां नथा खाई सघो। अलाह लाइ ज़बह कंदव त तव्हां खाई सघो था। मिसाल तौरु तग़ैर लाइ, ऐं कसद बि ग़ैर अल्लाह, त शख़्स सनम वली चयो आहे फलाणे पीर जे करे इहा क़ुर्बानी थो कयां, त इहा कोन थींदो। उन खां पोइ जेकॾहिं मुनखनत माना हिकिड़ो को जानवर आहे, उहो घुटो ॾेई मरी वियो ऐं तव्हां ज़बह करण खां अॻे मरी वियो त कोन थींदो। ऐं ॿियो आहे मौक़ूज़ को मथां किरी पियो या को धकु लॻुसि ॻीचीअ में, त कोन था खाई सघो। ऐं तंहिंजे करे मुनखनिकत जेकॾहिं का घुटे में घुटो अची वियुसि रस ऐं मरी पियो, कोन खाई सघो। मरण खां अॻु में ज़बह करणु लाज़िम आहे। मौक़ूज़ आहे, मुतरदी आहे, मथां किरियो आहे, नती हथु कंहिं सिंग हणी मारियो अथसि, व मां अकल सब या चे शींहं खाई मारे छॾियईंसि, इला मां ज़के तूं, बाक़ी इन्हनि सभई शयूं हलाइनि जेकॾहिं तव्हां मरण खां असां खां अॻु में उनखे सीर विझी छॾी। बाक़ी रसूल फरमाइनि ॿ हिकिड़ा अहिड़ा मोल शयूं आहिनि जेके तव्हां खाई सघो था। पहिरीं आहे अलहूत वल जराद, माना मच्छी ऐं जेको इहो उॾामंदो आहे, यानी कहिड़ा कहिड़ा हिकिड़ो मच्छी ऐं टिडी जेका आहे उॾामंदियूं आहिनि। अमा दमान फल कब्द वल, ऐं जेको रतु जेको आहे उहो डायरेक्ट तव्हां नथा खायो, पर जेको रतु तव्हांजो कलेजीअ में ऐं तिलीअ में आहे, इहे तव्हां खाई सघो था। उन खां पोइ उहो नथा खाई सघो वमा ज़ुब अल नुसुब, कंहिं वञी क़बर ते कंहिं पीर ते वञी कुहंदव त इहो बि तव्हांखे हराम आहे, इहो नथा खाई सघो। वन तस्तक़सूं बिल अज़लाम, या वरी तव्हां गोश्त पाड़े वारनि पैसा करे कया आहिनि, हाणे वरी पुखा था विझो त हे ढेरी गोश्त जी केरु खणे, हीअ ढेरी केरु खणे, इहो जाइज़ कोन्हे, इहो हराम आहे। ज़ालिक फिस, इहे गुनाह जा कम आहिनि। उन खां पोइ तव्हां इहे जेके आहिनि कंहिं बि भठीअ ते वञी ऐं इहे जेको आहे सो ज़बह कंदव, इहे जाइज़ कोन्हे उन जे लाइ। हा, उन खां पोइ वरी जेकॾहिं तव्हां हिकिड़ो गोश्त कटियो अथव 4 ढेरा, हाणे छको था हणो, त अदा जेकॾहिं 5 निकिरंदा त तूं खणंदे, जे 4 निकिर मां, इहो बि जाइज़ कोन्हे। उन खां पोइ अलाह साईं फरमाए थो त अलाह जी कुदरत सुभान अलाह, यानी समुंड जा 2 पाणी पाण में कोन था मिलनि। आई होप के जेकॾहिं इहा वीडियो हली त ॾेखारियां तव्हांखे। हाणे ॾिसो, हिन 2 समुंडनि जे पाणीअ खे मिलायो आहे। ॾिसो, हिकिड़े समुंड जो पाणी मथे थी बीठो आहे, ॿिए जो हेठि थी बीठो आहे, पाण मिक्स नथा थियनि। यानी समुंड के 2 हिस्सों का पानी अल्लाह की कुदरत देखें, सुभान अल्लाह, पाण मिक्स नथा थियनि। अॻिते अल्लाह फरमाए थो वमा मिन दाबतिन फिल अर्द, दुनिया में जेके बि जानवरनि वला तीर यतीर बि जनाइया जेके पखी पंहिंजे परनि ते उॾामनि था,
इला उममुन अमसालकुम, इहे बि पंहिंजी फैमिलीअ में इन्हनि जी जीअं ईअं पंहिंजो कबीलो आहे जीअं तव्हांजा कबीला आहिनि। मां फ़रतना फ़िल किताब में शयूं, क़ुर शरीफ़ में अहिड़ी का बि शइ मां जेका न लिकाई आहे जेके हिते दुनिया में शयूं ठाहियूं अथऊं। सुम्मा इला रब्बिहिम युहशरून, पोइ सभु रोबड़े गॾु थींदा। मिसाल तौरु हुशर अली सुलेमान जुनूद में जिन वल इंस, हज़रत सुलेमान सलाम वटि जिन ऐं इंसान जो लश्करो व तैर ऐं पखी बि हुआ। फ़म यूज़उन, ऐं उन्हनि खे ड्यूटियूं लॻियूं हुयूं। हता इज़ा आतऊ अला वादिल नमिल, पोइ जॾहिं वञनि पिया त अॻियां जेको कीविलिन जी वादी हुजे। हाणे अञा पहुता कोन्हनि त उते हिकिड़ी जेका कीलड़ी आहे उन अनाउंसमेंट कई आहे हिन पंहिंजी एंटीना सां, चए थी कालत नमलतुन या अय्युहल नमल उदखुलू मसाकिनकुम, चए भॼो भॼो पंहिंजे ॿिरनि में घिड़ी वञो। ला यहतिमन्नकुम सुलैमान जुनूदु, अधु कलाक खनि में या 15 मिंट में लश्कर अचण वारो आहे सुलेमान जो, त तव्हांखे पेरनि सां लताड़े न छॾनि। वम ला यशरून, हू सायो करे कोन तव्हां हेठां पेरनि ॾांहुं अची वेंदी। माना त इहा जेका कील आहे हीअ इनखे एंटीना आहे, ऐं इहा किलोमीटर 5 किलोमीटर खां परे ईंदड़ शयुनि खे बि सुञाणे थी वठे। हीअ हिन जी टेक्नोलॉजी आहे। हीअ जेका मां तव्हांखे ॾेखारी आहे सम्झाए थी। यानी एंड्स कमांड प्राइमली बाय यूज़िंग देयर हाईली सेंसिटिव एंटीना टू डिटेक्ट केमिकल सिग्नल्स एंड टेक्टाइल इंफॉर्मेशन, बिकॉज एंड्स ए पुअर विजन, अखियूं कमज़ोर अथनि पर हिन एंटीना सां सॼी इंफॉर्मेशन, दे रिलाय ऑन दीज सेंसरी ऑर्गन्स टू मैप देयर सराउंडिंग्स, शेयर फूड, डिस्टिंग्विश बिटवीन नेट मेट्स एंड एनिमीज़ एंड रिकॉग्नाइज़ ईच अदर्स रोल्स इन द इकॉनमी। माना अलाह ताला हिनखे टेक्नोलॉजी ॾींदा त हीअ परे खां शयूं ॾिसी सघनि थियूं। ठीकु आहे। ऐं पोइ जॾहिं इहा अनाउंसमेंट ॿुधी हज़रत सुलेमान सलाम, आख़िरी आयत आहे फ़तबस्सम ज़ाहिकन क़ौला, त उहा अनाउंसमेंट हुन बि ॿुधी, छो त अलाह ताला हुनखे ॿोली सेखारी त मुश्किल लॻो। वकाल, ऐं पोइ हथ अलाह ॾे खणी चए थो रबी ओ ज़ीनी, अलाह सी मुंहिंजी हेल्प कर, अन अशकुर नेमत कलती अनमत लई, हे जो तो मूंखे नेमत ॾिनी आहे त मां जीतनि जड़नि जी बि ॿोली सम्झां थो ऐं परे खां सम्झी सघां थो। वाला वाल दई, ऐं तो मूंखे नेमत ॾिनी आहे मूं ते ऐं मुंहिंजे पीउ खे बि। ऐं ॿियो त अमल सालिहन तरदा, असांखे तौफ़ीक़ ॾे त अहिड़ा अमल कयूं जंहिंसां राज़ी थी। अदखिलनी बि रहमतिक, ऐं दाख़िल कर पंहिंजे रहमत सां, मुंहिंजे मेरिट ते न, दाख़िल कर पंहिंजी रहमत सां फ़ी इबादिक सालिहीन, पंहिंजे सालिह ॿाननि में जेके जन्नत में हूंदा। ठीकु आहे मुंहिंजा साईं, इंशा अल्लाह ताला हीउ प्रोग्राम वरी सुभाणे सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो। हीअ आहे क़ुर जी ॻाल्हि, हीअ अलाह जी ॻाल्हि आहे। प्लीज़ कन ॾेई ॿुधो ऐं ख़ुदि माना सां क़ुर पढ़ो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी